नाज़रीन खबर जो सिलसिलो जारी है। आमां न्यूयॉर्क का खबर ॾिनालन। सुपर मॉडल बेला हदीद खे साइंसी तौर ते दुनिया जी खूबसूरत औरत करार ॾिनो वियो आहे। समूरी दुनिया जे मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़ औरतुनि जे चेहरनि खे साइंसी तौर ते पैमाइश कई वई, जंहिंखे गोल्डन रेशो ऑफ ब्यूटी जो नालो ॾिनो वियो। ख़ूबसूरती जे साइंसी पैमाइश 23 साला अमेरिकी मॉडल बेला हदीद खे दुनिया में सभिनि खां वधीक जाज़िब नज़र, दिलकश ऐं हसीन औरत जो लक़ब ॾिनो वियो आहे। गोल्डन रेशो ऑफ ब्यूटी मूजिबि बेला हदीद ख़ूबसूरती जे मुक़ररु कयल माहिरनि ते पूरी लथी आहे। इन जूं अखियूं, बहिरोन, नक, चप, ॼारी ऐं चेहरे जी बनावट 94% ताईं ख़ूबसूरती जे गोल्डन रेशो ऑफ ब्यूटी ते पूरो लहे थी। हिन हवाले सां ॻाल्हाईंदे आलमी शोहरत माणींदड़ कॉस्मेटिक सर्जन डॉक्टर जुलियन डी सिल्वा चयो त चेहरे जी ख़ूबसूरती जे लाइ ठाहियल पैमाने ते बेला हदीद जो चेहरो मुकमल तौर ते पूरो लथो आहे। इन करे खेसि दुनिया जी ख़ूबसूरत औरत जो ख़िताब ॾिनो वियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।